बहादुर खान बची वियो। ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जेकॾहिं बची वियो त ॾाढो सुठो थियो। हाणे आलार खान कोन बचंदो। अड़े बाबा बहादुर खान थधो माण्हू आहे। मूंखे नथो लॻे त आलार खान खां को पलांत कंदो। ज़रूर पलांत कंदो, ज़रूर। जेकॾहिं अञा बि न कई त पोइ बची कोन सघंदो। इन्हीअ करे पंहिंजो सिर बचाइण लाइ आलार खान खे ख़तम करणो पवंदुसि। जेकॾहिं चओ त हिन दुश्मनीअ खे अञा बि वधीक मचाए। वो कीअं? बहादुर खान अस्पताल में आहे ऐं मां पोयां वञी अञा बि बहादुर खान जा 2-3 माण्हू लेटाए अचां। जीअं ई अस्पताल खां मोटे त बहादुर खान जो दिमाग़ कम ई न करे ऐं सवाइ हथियार जे ॿियो को चारो ई नज़र न अचेसि। न जीवन न, ही वक़्तु हिन ॻाल्हि जो न आहे। जेकॾहिं हाणे कुझु बि थियो त पोइ बहादुर खान जे शक जूं हदूं अञा अॻिते वधंदियूं। अरे बाबा, जेकॾहिं असां मथां शक कयईं त पोइ इहा दुश्मनी वरी असांजी ॻिचे में पवंदी। ऐं हिन वक़्तु मां का बि अहिड़ी दुश्मनी विहाइण नथो चाहियां जेसीं ताईं खान खे दफ़न नथो कयां। जीअं तव्हां मुनासिब सम्झो। बाक़ी रहियो मूंखे पूरी पक आहे त बहादुर खान हाणे आलार खान खे कॾहिं बि बख़्श कोन कंदो। जीअं ई अस्पताल खां ॿाहिरि निकिरंदो आलार खान ते बहादुर खान वार कंदो। ऐं असांजे लाइ ॿई दुश्मन हिक बराबर आहे। हो मो त बि असां मथे, जे हू मो तॾहिं बि असां मथे। तुंहिंजो निशानो कमाल जो आहे मजू, कमाल जो। केरल कोशिश वॾी कयमि त किथे मरी न पवे। निशानो सही हो पर बची वियो। खेरल तो मथां शक त कोन थियुनि? शक वरी कीअं कंदा सोढा? जॾहिं त मां उन्हनि सां गॾु हुयुसि ऐं मजू खे बालू ऐं फेरोज़ ॿिन्ही ॾिसी वरितो आहे। हाणे छा सोचियो अथई? छा वरी छा मजू? जंहिं ॾींहुं बि बहादुर खान अस्पताल मां ठीकु थी घर पहुतो, उन ॾींहुं आलार खान जे सिर जो बयानो ॾींदो हेॾां मां बहादुर खान खे ख़तम कंदुसि ऐं उन ई ॾींहं ते होॾां तूं आलार खान खे ख़तम करे छॾजांइ। पोइ ॿई धुरियूं आज़ाद। बयानो वठण खां पोइ बहादुर खान खे ख़तम करे छॾियो त बकाया पैसा केरु ॾींदो? बयानो छाजो मजू, बयानो छाजो? बहादुर खान खां आलार खान जे सिर जी क़ीमत 8-10 लख वठी छॾींदुसि ऐं होॾां वरी आलार खान खां बहादुर खान जे सिर जी क़ीमत 8-10 लख वठंदुसि। जॾहिं 15-20 लख हथ में आया न त पोइ बाक़ी ज़िंदगी ऐश जी गुज़ारींदासीं। यार तव्हां पंहिंजे ऐश जो त सोचो था, पर कुझु मुंहिंजो बि सोचियो अथव? मुंहिंजो तू न घबराए सोढा, न घबराए। इहो हाकिम खान मां खेरल तोखे ख़तम था करे ॾियूं गिरबिया में। ख़तम छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं मज्जू कंहिंखे माफ़ न आहे कंदो, न आहे कंदो कंहिंखे माफ़। हा सोढा, तूं छा थो सम्झी त हाकिम खान खे माफ़ कंदासीं? न सोढा न, छो त खैरल ऐं खैर खोड़ो लॻे ई कोन। जॾहिं खोड़ो लॻे ई कोन त पोइ हाकिम खान खैरल जे कार खां कीअं थो बची सघे? सोढा कीअं थो बची सघे?
कहिड़ी सोचनि में घुमाई कान। दरिया किथे हुयासीं ऐं किथे वञी पहुतासीं। छा कान? शुरू वारो दौर छा हुयो? प्यार मोहब्बत कुर्ब वारी जिंदगी गुज़रंदी हुई। ऐं हाणे हथियार हथ में, पंहिंजी खुलियल खुशबूदार हवा में बारूद जी बूहे भरे छॾीसीं। न ॼाण त इहो दुश्मनी वारो सिलसिलो कॾहिं ख़तम थींदो। हिकु चकर यार, हिकु चकर सुकून जो साह खणण लाइ नसीब थींदो। खान दुश्मनी सुख चैन त छा, पर वेड़ा ई वीरान करे छॾींदियूं आहिनि। न ॼाण त कॾहिं असां पाण खे सुञाणींदासीं। दरिया, हीअ धरती त असां दोज़ख करे छॾी आहे, दोज़ख। पोइ बि असां पाण खे सुञाणूं कोन था। खान तूं हथियार छॾण लाइ तयारु न आहीं, ॿियो को कीअं छॾींदो? हिकु चकर न यार, हिकु चकर न, 10 चकर मूं हथियार हिननि हथनि मां फिटी करे छॾिया। पर पोइ बि हर चकर मूंखे मजबूर कयो वियो आहे हिननि हथनि में हथियार खणण लाइ। खान थोरो सब्र करे हथियार छॾे वञ। मुंहिंजे सब्र खे कमज़ोरी समझी एतिरा त मूं मथां ज़ुल्म वधायो, एतिरा त मूं मथां ज़ुल्म वधायो जो हिननि हथनि में हथियार खणण खां सवाइ मूं वटि को बि रस्तो न हो। मुंहिंजे हिकु हथियार फिटी खणण सां इहा सोच माण्हुनि जे ज़हननि में न ईंदी। मुंहिंजी त इहा ई दुआ आहे, हर माण्हू सोचे समझी कदम खणे ऐं इहा रत जी रांदि बंदि करे। बंदि हाकिम खान मां चवां थो त सुभाणे शहर हलियो वञ ऐं अस्पताल में वञी बहादुर खान खां को हाल अहवाल बि वठी अच। न दादा न, ॾिसो बहादुर खान ऐं असां एतिरा वेझा न आहियूं जो सीड़जी वञी मां पुछण वञा। अरे बाबा, इंसानियत ख़ातिर अदारा जेकॾहिं दिलि नथी घुरे त मुनाफ़िक़त रखी मां नथो वञणु चाहियां। जेकर तव्हांखे अहसासु आहे तव्हां भली वञी थी अचो। ॾाढो ज़ोरावर आहे। ऐं जॾहिं मां अस्पताल में हुअसि, इहो ई बहादुर खान मूंखे हिकु ॾींहुं बि लड़ी कोन आयो त मूंखे लाचार कहिड़ो आहे, मां छो वञासि। अरे बाबा, त पोइ बहादुर खान ऐं तो में फ़र्क़ु कहिड़ो रहियो? अदारा हिकिड़ो माण्हू जेकॾहिं असांजी इज़त नथो करे त असां उनजी छो कयूं। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे ज़माने खे ॾिसणो आहे त तव्हां भली थी अचोसि, पर मां त कोन वेंदुसि। यार, असां माण्हू आहियूं मोहब्बती यार, असां त ज़रूरु वेंदासीं। तव्हांखे त मां बि कोन थो रोकियां। हूअं बि तुंहिंजे रोकण सां छा, मां मुड़ी वेंदुसि। इहा मूंखे अॻु में ई ख़बर हुई, तॾहिं त मां तव्हांखे कोन थो रोकियां। मां त इहो थो चाहियां त बाबा तूं बि मूं जहिड़ा मोहब्बती माण्हू बणिजी वञ। अदावरा, न मां तव्हां जहिड़ो थी सघंदुसि ऐं न की तव्हां मूं जहिड़ा थी सघंदो। इन ॻाल्हि खे इते ई छॾे ॾियो। तव्हां ॼाणो तव्हांजा कम, मां ॼाणा मुंहिंजा कम।
हाँ कुछ भी न करे सघंदो सूबेदार साहब, तव्हां कुछ भी न करे सघंदो। मूं पंहिंजी जान जोखे में विझी ज़िंदगी ऐं मौत जो खेॾ खेॾियो, पोइ बि खान तव्हांजे ॼार मां निकिरी वियो। अमावदी, इहो गुलाम कादिर मैं ॿुधाए त जेल चूं निकिल आया आहे। एक मैं ॾाढा गुज़ारिया ॾाढा, पर मौत पोइ हथ बि न आया। भाग भले हंस जो बच गया। कहिड़ा गिसर ॾेखार हुजे अबा, हुन मिसकीन जो कहिड़ो ॾोह हरू भरू थो हुनखे फाहू कंधा में पए। अमावदी, सॼा ॾोह ई गुलाम कादिर दई, सॼा ॾोह मेॾी त असुल बि कान ठाती, पर मैं बि हिंदी ठहण कोन ॾेसां। ठहियो हाणे ठहियो, तूं घणो ॾाहो न थी। ऐं गुलाम कादिर वीचारो मूं वटि आयो हुयो, ॾाढो लीलाए पियो, उनजो ॾोह ई कोन्हे। क्यों मई गुलाम कादिर दा पासा भई घिंदी आई कि ताऊ ना अखड़ गई है क्या? बस छोरा, हाणे वधीक थाप न कर त ॾिए न मुंडीअ ते लत। तू मेरी निड़ी ते लत रखे सी सब ढोलू को मैं वलते को छोड़े दे सा न ढोलू राज को रोलू। तू केड़ी गाल है नहीं पे आखिर वेंदी वथ दी। बस हाणे बस छॾियो इने किसे खे, ओ जो गई थो पियो मथो फिरे, दिमाग़ ई घुमी वियो आ। ॿियो वरी तव्हांजी हा, बस करे विहो, न कयो लोड़। रोथो हलो हलो क्यों वना एक तेदा घरे के जो मैं बैठा तेदा घरे गाल है तो मौत पोई दे पुराना प्लान धावी के धक्कन दे मथा ही फिरा छो जई चए मैं तो कहता हलड़े अज चिबड़ में प्या मेकू मरेंदे ढोलू राज को रोलू। मैं तू सारे करे विड़म ए तू साबे कने घर चू निकल कोन निकल सा चब खणी थी पवे। मेदी त असुल बि कान ठासी, पर मैं तू सारी ठाहिण कोन ॾेसां। मुतबर थींदा वञी चश्मेल। हाँ बालो, दे खबर। जी बाबा साईं। डॉक्टर छा थो चए? हाणे खतरे खां ॿाहिरि आहे बाबा साईं। अलाह भलाई कंदो। ग़रीबनि जी दुआऊं हुयसि बाबा साईं, तॾहिं त नई ज़िंदगी मिलियसि, बाक़ी न त असां त आसरो लाहे वेठा हुआसीं। भला हमले करण वारनि खे सुञातो? हा हा बाबा साईं, मजू हुयो मजू, जेके असां पंहिंजे पाण अखियुनि सां ॾिठोसीं। जे मजू हो त पोइ पक इन जे पुठियां त हथ हालार ख़ान जा ई आहिनि। बाबा साईं, हालार ख़ान फ़ैसिले करण खां पोइ बि न मुड़ियो त इन माण्हू खे असां छा कंदासीं। अहिड़नि माण्हुनि जो त इलाज सिर्फ़ु मौत ई हूंदो आहे, मौत। जेकॾहिं असांजो साथ ॾिनव न त इन नाग खे ख़तमु करे सघिजे थो बाबा साईं, करे सघिजे थो। बाबा मुंहिंजो साथ हमेशह तव्हां सां आहे, सिर्फ़ु दुआ कयो त बहादुर ख़ैरनि सां ठीक थी घर मोटी अचे। हाणे नजीब असां सां बि खेॾणु शुरू कयो आहे, बेवकूफ़ बणाए हलियो आहे शींहं जो शिकार करणु। ऐं पाण हलियो आहे तुम्पे जो कमु करणु, तुम्पे जो। एतिरो आसानीअ सां नजीब जे रुख चढ़ण वारो ही खान नाहे, नाहे ही खान। खान ईअं ई जज़्बात में ईंदो रहे, हिकु ॾींहुं नजीब तोखे माराए विझंदो। नजीब मूंखे माराईंदो? कॾहिं बि न दरिया, कॾहिं बि न। ही त 5-7 सिपाही वठी आयो, पर जेकॾहिं नजीब पूरे फोर्स सां गॾु अचे हा त भी खान हुन खां ॾाढो आहे, ॾाढो। खान जेकॾहिं साम्हूं वार कयूं त ॾाढा आहियूं, पर ईअं लिकी वार कयूं त हिकु ॾींहुं घोटे रखंदा, घोटे। तुंहिंजी दुआ खपे दरिया, तुंहिंजी दुआ खपे। इहे हिन खान जो शिकार कंदा जेकी 5-7 हज़ार पघार खणण वारा आहिनि। अरे इहा त मूं अञा उन्हनि मथां ठर कई ऐं मां मोटी आयुसि। जेकॾहिं ॼाण बारूद खे पाए त हू लिकण में ई पूरा हुजनि हा, लिकण में। हाणे छा सोचो थी खान? सोचण छा जो, जेसीं ताईं नजीब खे पूरो न कंदुसि
तेसी त हिन दिमाग़ में ॿी का ॻाल्हि न वेहंदी दरिया न वेहंदी। खान बहादुर मथां हमलो करण वारो केरु थी सघे थो? बहादुर खान मथां हमले करण वारो हालार खान आहे ऐं गोली हलाइण वारो इहो मच्चू चमड़ो आहे जेको आसानी सां रुख ई नथो चढ़े। ख़बर ई नथी पए त कहिड़े ॿिर मां निकिरे थो ऐं कम करे कहिड़े ॿिर में हलियो वञे थो। इहे त भाग भला हा बहादुर खान जा जो बची वियो। हा दादरी मां शहर पे वञा, जेकॾहिं कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे त ॿुधाए छॾ। पोइ न चइजाए त मूंखे ॿुधाए बि न वियो ऐं आंदे बि कुझु न। खेर में शहर पे वञो? बहादुर खान खे धक लॻा आहिनि, वञांसि थो पुछण अस्पताल में। न, मूंखे त अहिड़ो ख़ासि को बि सामान न घुरिजे सिवाय तुंहिंजे कुर्ब जे। छो मुंहिंजे कुर्ब में का कमी आई आहे छा जो अहिड़ी ॻाल्हि पई करी? हा आई आहे, तॾहिं त चवां थी। भला सालू तुझा भाग छी मरे ड्रब न चरे, जे चरे न बाबा साईं उफट मरे। सालू का भी खड़ी दादरी वट मूंखे अकेलो कोन थो छॾे। जंहिं महिल बि मां हितां खाधो तूं अची मथां तूं कड़की। भला सालू तुझा भाग, भला सालू तुझा भाग। अरे तुझा भाग भगा था वञ, इते ई आहे, इते ई। बस थोरो सब्र कर बाबा साईं। जेकॾहिं मुंहिंजो हिते अचणु तव्हांखे ॾुखियो थो लॻे त पोइ मां निकिरां। हाणे जॾहिं अची वियो आहीं त पोइ हिते वेही दादली सां कचहरी कर। मां शहर थो वञां। भला सालू तुझा भाग। बाबा माण्हू मौक़े जी मुनासिबत ॾिसंदो आहे, मूंसां सही पियो चवे। तूं त का बि महिल नथो ॾिसे, जंहिं वक़्तु ॾिस इहा ई रड़ अथई। ठीकु आहे मां हाणे घणो वक़्तु उताक ते गुज़ारींदुसि। जंहिं वक़्तु तूं नियापो कंदी न त पोइ मां हलियो वेंदुसि। इन में बाबा असांजो ई फ़ाइदो आहे, असांजो। तुंहिंजो हिते अचणु घटिजी वेंदो त मूंसां जो ख़्यालु बि हटी वेंदो। बाक़ी सॼो ॾींहुं तूं हिते वेठो आहीं त मूंसां बि सोचण ते मजबूर आहे त ही पीउ ऐं धीउ कहिड़ी खिचड़ी पिया पचाइनि। तंहिंजे करे अॼु खां पोइ ख़्याल सां रांदो कर। बालूआणे रईस जी तबियत कीअं आहे? अलाह भलाई कयसि बाबल साईं, अलाह भलाई कयसि जो ज़िंदगी बची वियसि। बाक़ी पहिरों त अहिड़ी हालत हुयसि जो मां आसरो लाहे वेठो हुअसि। बालू मां पहिरियां ई बहादुर खान खे चयो त ॾे हालार खान जे सिर जो बयानो कयांसि पूरो, पर मुंहिंजी हिकु बि न ॿुधाई। नतीजो छा निकितो? सचो आहीं बाबल साईं, सचो आहीं। बाक़ी अचे रहियसि ठीकु थी, उन सां ॻाल्हि कबी चिटी जंहिंमें भितर न मिटी। ॿुध बालू, बार बार बहादुर खान जा अहिड़ा भाग न हूंदा जो गोलियुनि मां बची निकिरंदो। हाणे जीअं ई बहादुर खान ठीक थी घर अचे त उनखे इहा ॻाल्हि दिमाग़ में विहारे छॾ त कढे हालार खान जी मौत जो बयानो ऐं वञी मां ॿुधाए अचां हालार खान खे त ख़ैर लई ख़ैर घोड़ो लॻे ई कोन। बाबा ख़ैरल, हाणे मूंखे चवण जी ज़रूरत ई कान पवंदी, रुगो रहियसि ठीकु थी अचे सभ खां पहिरियों ई कमु इहो कंदो, इहो अहिड़ी त बाहि ॿारींदो जो हिन हलारड़े जो हिन धरतीअ ते नालो निशानी न रहंदो, न रहंदो नालो निशान। बालू जेकॾहिं इहा बाहि ॿरे त इन में भलाई बहादुर खान जी हूंदी, पर जेकॾहिं वापसि अचण खां पोइ सब्र ॾेखारण जी कोशिश कयई ऐं पाण खे चङे हुअण जी साबिती ॾिनई त पोइ न हीअ चङे माण्हूअ जो नालो हालार खान हिन ज़मीन तां मिटाए छॾींदो।
ईअं लॻंदो ॼण बहादुर खान ॼाओ ई कोन हो। इन्हीअ करे चवां थो त ॾे इजाज़त त वञी ॿुधायां हालार खान खे त खैरल ऐं खैर खोड़ो लॻे ई कोन।